हुकूमत जनरल आसिम मुनीर के फील्ड मार्शल के उहदे ते तरक्की ॾेई छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जे इजलास में जनरल आसिम मुनीर के तरक्की ॾियण जी मंज़ूरी ॾिनी वई। ऑपरेशन बुनियाद मरसूसी कामयाब हिकमत अमली ऐं दुश्मन के तारीख़ी शिकस्त ॾियण ते जनरल आसिम मुनीर के फील्ड मार्शल जे उहदे ते तरक्की ॾिनी वई। एयर चीफ मार्शल ज़हीर अहमद बाबर जी मुलाज़मत जो मुद्दो पूरो थियण बावजूद संदसि ख़िदमतूं जारी रखण जो फ़ैसिलो। पथराई मूजिब वज़ीर आज़म शहबाज शरीफ सदर ममलिकत सां मुलाक़ात करे फ़ैसिले जे हवाले सां इतमाद में वरितो। ऑपरेशन बुनियाद मरसूस जे शहीदनि ऐं गाज़िन के सरकारी एज़ाज़नि सां नवाज़ियो वेंदो। काबीना इजलास में फ़ैसिलो। ISPR मूजिब फील्ड मार्शल जनरल आसिम मुनीर चयो आहे त फील्ड मार्शल जो उहिदो मिलण ते अल्लाह ताला जो शुक्रगुज़ार आहियां। सदर पाकिस्तान वज़ीर आज़म ऐं काबीना जो शुक्रगुज़ार आहियां। ही एज़ाज़ पूरी क़ौम पाक फ़ौज ख़ासि तौर सिविल ऐं मिलिट्री जे शहीदनि ऐं गाज़िन जे नाले वक़्फ़ करायां थो। ही एज़ाज़ क़ौम जी अमानत आहे जंहिंखे निभाइण लाइ लखें आसिम बि क़ुर्बान। ही इनफरादी न पर पाक फ़ौज ऐं पूरी क़ौम लाइ एज़ाज़ आहे। चीन जे दौरे ते मौजूद नायब वज़ीर आज़म इसहाक डार जी कम्युनिस्ट पार्टी जे इंटरनेशनल डिपार्टमेंट जी लियू जियांचाओ सां मुलाक़ात। चीन पारां पाकिस्तान जे खुद मुख्तियारी ऐं सलामती बाबति हिमायत जारी रखण जो अज़म वरजायो। चीन ऐं पाकिस्तान विच में ऑल वेदर स्ट्रेटेजिक पार्टनरशिप खे वधीक मज़बूत बणाइण ते बि इत्तेफ़ाक़। इसहाक डार पाकिस्तान जी हिमायत करण ते चीन जी साराह कई। इसहाक डार अॼु पाकिस्तान चीन ऐं अफ़गानिस्तान जे परॾेही वज़ीरनि जे इजलास में शिरकत बि कंदो। वर्दी कहिड़े बि रंग जी हुजे असांखे शहादत जी ख़्वाहिश ज़िंदगीअ खां वधीक हूंदी आहे। पाक फ़ौज जे तर्जुमान लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी चयो आहे त असां अल्लाह खां पोइ सभ खां वधीक पाण ते भाड़ींदा आहियूं। पाकिस्तानी क़ौम न पहिरीं कॾहिं झुकी आहे न ई हाणे झुकंदी। पाकिस्तान ऐं चीन दुनिया जा ज़िम्मेवार मुल्क आहिनि। ॿिन्ही मुल्कनि जी पहिरीं तरजीह अवाम जी बहितरी ऐं भलाई आहे। अवाम ऐं ख़ुशहाली अमन ऐं इस्तेकाम ज़रिए ईंदी आहे। पाक भारत जंगबंदी बेतरफ़ी हुई। ट्रंप जो को बि किरदार न हो। भारत जंगबंदी में अमेरिकी सदर जे किरदार खां ई इनकार करे छॾियो। भारतीय पार्लियामानी कमेटी खे ब्रीफिंग ॾींदे भारत जे परॾेही सेक्रेटरी विक्रम मिस्री चयो आहे त पाक भारत जंगबंदी बेतरफ़ी हुई। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जो को बि किरदार न हो। ट्रंप असां खां विच में अचण जी इजाज़त बि न घुरी हुई। ट्रंप पाण ई स्टेज ते अचण पिए चाहियो ऐं अची वियो। पाकिस्तान ऐं भारत विच में जंगबंदी बाद ॿिन्ही मुल्कनि जे DGMOs जो राब्तो। ज़रियनि मूजिब गुज़िरियल ॾींहुं थियल राब्ते में ॿिन्ही मुल्कनि जे DGMOs हथियारबंद फ़ौज खे मामूल वारी पोज़ीशन ते आणण वारे मामले ते ॻाल्हियूं कयूं वयूं। भारतीय जारियत बाद ॿिन्ही मुल्कनि जो फ़ौजूं हिन वक़्ति आमो साम्हूं बीठल आहिनि। पाकिस्तान गोल्डन टेम्पल खे निशानो बणाइण जी कोशिश करण वारा भारतीय इल्ज़ाम रद्द करे छॾिया। परॾेही तर्जुमान चयो आहे त भारत 6 ऐं 7 मई ते पाकिस्तान में इबादत गाहुनि खे निशानो बणायो। पाकिस्तान सिख मज़हब जे केतिरनि ई मुक़दस जॻहियुनि जो मुहाफ़िज़ आहे। गोल्डन टेम्पल खे निशानो बणाइण जी कोशिश करण वारनि इल्ज़ामनि में सदाकत नाहे। सिंध काबीना मंशियात जे ख़ात्मे लाइ सूबे में ख़ुसूसी अदालतूं क़ाइम करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। मंशियात जे ख़ात्मे लाइ कराची में
3 ऐं ॿियनि शहरनि में हिकु ख़ुसूसी अदालत क़ाइम कई वेंदी। काबीना नादरा सां ई रजिस्ट्रेशन मुआहदे जी बि मंज़ूरी ॾिनी। मुराद अली शाह काबीना खे आगाही ॾींदे चयो त वफ़ाक़ी हुकूमत पंजाब, केपी ऐं बलोचिस्तान में घरनि जी तामीर ऐं SIUT क़ाइम करण लाइ 9 अरब ॾिना आहिनि। पिंडी ऐं रहीम यार खान में SIUT अस्पताल सिंध हुकूमत क़ाइम कंदी। रक़म मां बलोचिस्तान ऐं केपी में ॿोॾि मुतासिरनि लाइ घर बि तामीर कया वेंदा।